संजा तू न जॾहिं खिलंदी आई ईअं थो लॻे ॼण पूरी काइनात मुरकी पई आहे। लफ़्ज़नि जो जादूगर आहे। ऐं मूंखे पक आहे तव्हां इलेक्शन में मूंखे ई वोट ॾींदो। अहिड़ी आवाम दुश्मन सियासतदान खे वोट जे ज़रिए तव्हां ख़त्म करे सघो था। ही सरकारी स्कूल आहे, को रईस अली नवाज़ खान जी जागीर नाहे। इन्हे जी सज़ा तोखे ज़रूर मिलंदी। पाण हाराए वियासीं धीअ। न बाबा न, असां खटे विया आहियूं। अची सौदरा पुट बाबा लगे तो तू मुखां नाराज आई। हाँ मां तोखां नाराज आहियां। पर छो? अरे सफ़ा को बुज़दिल निकिते ज़ाल खे अञा ताईं तो मार न ॾिनी आहे। अॼु वरी ज़ाल खे माइटनि में छॾिया आहीं। बाबा सतावड़े ते वई आहे। अरे निभागा हिनखे सतावड़े ते न हो छॾिणो। ही ज़ाल ज़ात आहे, हिनखे टिखो रसो ॾिबो थी गिची में पची वेंदी। बाबा मां सम्झां थो, पर ही जेका संजा आहे न इन मुंहिंजे खिलाफ़ कोर्ट में दरख़्वास्त ॾिनी आहे। पोइ उन खां तूं टिजी थो? बाबा छा बाबा रेस वेठो आहे उनखे चओ त प्रिंस खे दाबो ॾे। बाबा रेस इलेक्शन जे कम में मसरूफ़ आहे, वांदो न आहे। अरे पोइ हुनजे वांदे थियण जो इंतज़ार कर, परेशान न थी। रेस आहे त कंहिंखां टिजण जी ज़रूरत न आहे। बाबा हे ॻाल्हि त सही आहे, पर हिकिड़ी ॿी मुसीबत खड़ी थी वई आहे। वरी कहिड़ी मुसीबत? मूं वारे अॻे ज़ालियूं जिनखे मूं कारोकारी करे मारियो हो उन्हनि जे माइटनि में कोर्ट में दरख़्वास्त ॾिनी आहे। ॿुधो अथमि त उन्हनि जी मदद सलीम ऐं संझा करे रहिया आहिनि। छा? हा बाबा। पोइ जल्दी कर रेस सां वञी मिल। बाबा रेस मिलण खां जवाबु ॾेई छॾियो ऐं चई त इलेक्शन में मसरूफ़ आहियां। इलेक्शन में मसरूफ़? हा बाबा। रेस त सफ़ा बुज़दिल निकितो, हाणे छा थींदो? बाबा लॻे थो त वॾो को वकील करणो पवंदो, सभु ढोर ढगा खपाइणा पवंदा। न न ढोर मुंहिंजा आहिनि, तोखे खपाइण न ॾींदुसि। बाबा बाबा तूं छा चई रहियो आहीं? सच चई रहिया, खून बि पाण कया अथई, मुंहुं बि पाण ॾे। दोस्तों, जिन माण्हुनि तव्हां सां ज़ुल्म कयो आहे असां उन्हनि खां हिसाब ज़रूर वठंदासीं। जिन करप्शन कई अवाम सां ज़ुल्म कयो आहे उन्हनि खे संदसि ज़ुल्म जो हिसाब ॾियणो पवंदो। माना मास्टर सलीम इन्हे विलायतीअ सां कढियो आहे। गुर्दे
time check is brought to you by ए परवरदिगार, ये मोहब्बतों के रहमतों के सिलसिले बनाए रखना। दुआ को बहरिया टाउन। अरे निभागा एक घिटी सोड़ी ॿियो वरी गॾ है गाॾो हलाना और मथा मवाली अदा गुलाम घटी छोड़ी आ तेने में मुंहिंजो किड़ो ॾो बाक़ी माल हुजण जो तानू न ॾे तुंहिंजी मोटरसाइकिल सनड़ी आ न मोड़ा कंहिं ॿी घिटी मां काए वञ। अरे निभागा एक घिटी सोड़ी ॿियो सिधो आई तेरी मां पे आयुसि न मूंखे कहिड़ी ख़बर त तूं मथां नाज़ुल थींदे एड़ो मुड़स माण्हू ई त वञी कंहिं ॿिए जे मथे लॻ हरू भरू माल खे तंग न कर। वरी बात धोनी बात कोन थो हणा ॻाल्हि थो कयां चिड़ी झाला थो। अरे गूंगा ॾिसी जा तो हाणे वठीस हाणे पादरस ले गूंगा अरे ज़ालिमो हरू भरू मिस्कीन खे कुटियो था अकुलमंद बि उहो ई कमु कंदो आहे ऐं बेवकूफ़ बि उहो ई कमु कंदो आहे पर अकुलमंद पहिरियां सोचे पोइ कंदो आहे बेवकूफ़ पोइ सोचींदो आहे काहे त वरी भूता ई मोटरसाइकिल वियो पोइ मूं मिस्कीन खे कुटियो छाला अथव ज़ालिमो कुटियो छाला अथव। ए मुंहिंजा मौला असां मवालनि जो कहिड़ो ॾोह कयो ज़ालिमनि जो हल मुंहिंजा भाउ गॾु हल। ज़िंदा आहियां संजा मूंखे सभु ख़बर आहे त तो ते छा गुज़री रही आहे पर तूं परेशान न थी ॾुखनि जा ॾींहं तमामु थोरा आहिनि। सलीम मां परेशान न आहियां इन ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि त मूंखे वॾी हिम्मत ॾिनी आहे। मां जेका तोखे ज़बरदस्ती निकाह वारी दरख़्वास्त लिखी मोकिली हुई उहा तूं कोर्ट में दर्ज कराई? हा कुझु ॾींहंनि में गुलाम ते नोटिस निकिरण वारो आहे ऐं हा मूं ॿियो बि ज़बरदस्त कमु कयो आहे। कहिड़ो? जिन छोकिरनि खे गुलामू कारी करे मारियो हो संदन वालदेन खां दरख़्वास्त लिखाए कोर्ट में पेश कई अथमि। पुलिस खे बि लिखियो आहे त गुलामू ते बिठे क़तल जो केस करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। अरे वाह ज़बरदस्त। संजा ये ॾुखनि जा ॾींहं तमामु थोरा आहिनि तुंहिंजो स्कूल जूं ॿारड़ियूं तोखे यादि करे तमामु उदास थी वियूं आहिनि। फ़िलहाल मां उन्हनि खे पढ़ाए रहियो आहियां। सलीम इहो तो ॾाढो सुठो कयो। तुंहिंजो ई तो हुकुम हुयो। चङो साईं महिरबानी। महिरबानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे इहो त मुंहिंजो फ़र्ज़ु हुयो। अञा ॿिया बि फ़र्ज़ निभाइणा आहिनि। तव्हां हुकुम कंदा त असां चुप न रहंदासीं। बुरा चाहते हो इहो मूंखे ही मार मुंहिंजी क़िस्मत खाराई आहे। मां पोइ ॿुधाए न पटी छो वधी अथई? तूं आहीं नूरानी माणी आहीं बि ॾाढी सियाणी पोइ इहो नथी सम्झी त आशिक खे छा थियो हूंदो। हाणे खणी फाटू ये बकरा रबो आट छॾ। मुंहिंजी मिठड़ी नूरा इश्क जे अंध जा फट आहिनि। बुरा तूं अलाए छा थो चई मूंखे त तुंहिंजी ॻाल्हि का बि सम्झ में कान थी अचे। हूअं त चवंदी वतंदी त मुंहिंजो नालो आहे नूरानी माणी आहियां सभिनी खां सियाणी पर अॼु ख़बर पई तूं सियाणी ठुप नाहीं। ही त फट आहिनि पर मुंहिंजी दिलि बि ज़ख़्मनि खां चूर थी आहे सिर्फ़ तुंहिंजे लाइ। मूं सोचियो हो
तू ही पैसे जी लालचन तू मूंखे आई लव यू कंदी कान जंहिं वटि ॾोकड़ हुजनि सो मूं सोचियो त इहो नशो छॾे ॾियां तोखे हासिल करण लाइ महिनत मज़दूरी कयां ऐं गॾह गाॾो वरितोसि में गॾह गाॾो जोटे वियोसि मज़दूरी जे ख़्याल सां पर नओं ड्राइवर हुउसि सोढ़ी घटीअ में फासी पियुसि मथां वरी इहो मुछ कटू नालो छा आहे गुलामू मंडो मथां अची मोटरसाइकिल ते बीठो चयईं मवाली अॼु तूं मगरूरी थो करी कंहिंजी पोइ तो छा चयसि त मूं चयोमांसि बसि ईअं वात मां निकिरी वियो इहो ई त मां नूरानी माणी लाइ थो कमायां उन सां शादी कंदुसि बसि मुंहिंजो चवणु ऐं हुनजो पादर लाइ मूंखे शुरू थियणु हुन मोह जो मूंसां छा मां तोसां शादी कयां खणी ॿिए कंहिंसां मां सम्झी वियुसि त हू शायदि तोसां शादी करणु चाहींदो हूंदो This time check is brought to you by भरोसे के 50 साल एंग्रो फर्टिलाइजर मां हुन सां त छा पर मां ॿिए कंहिंसां बि शादी कोन कंदसि त पोइ पर मां त तोसां शादी कंदसि पोइ देरि छा जी आहे हल त हली मास्तर सलीम खे शाहिद करे कोर्ट ते था निकाह कयूं सची बुरा मूंखे त तो जहिड़े सचे इंसान जी तलाश हुई अरे वञ गुंगा गुलाम मूंखे वठी आ मंडे खे असां गुलाम खे गिरफ़्तार करण आया आहियूं पर छो तोते ॿिनि ज़ालुनि खे कारी करे क़त्ल करण ऐं सूमर जी धीउ सां ज़ोरी निकाह करण जे ॾोह में ही आहे कोर्ट जे तरफ़ां तव्हांजी गिरफ़्तारी जो वारंट पर सूबेदार साहब जे तोखे गिरफ़्तार न कयुमि त जज साहब मुंहिंजी नौकरी तेल करे छॾींदो सूबेदार साहब रेसाली नवाज़ खान हू पाण सिर लिकाइण में पूरो अथई पर छो इहो वञी उन खां पुछ हल मूंसां अस्सलामुअलैकुम वालेकुम सलाम वैसे तव्हां सॾायो आहे ख़ैर त आहे सिंगार मूं तोखे हिन लाइ घुरायो आहे त काफ़ी वक़्त खां तुंहिंजो पुटु सलीम मुंहिंजे ख़िलाफ़ कमु करे रहियो आहे वैसे छा कयो आहे सलीम पहिरियों ई त वॾेरनि जे ख़िलाफ़ अख़बारुनि ऐं रिसालनि में लेख लिखंदो हो ऐं हाणे खुलेआम मुंहिंजी मुखालफ़त थो करे वैसे बाबा अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे सलीम तव्हांखे को बि नुक़सान कोन थो पहुचाए सघे किथे तव्हां किथे सलीम संगार नुक़सान त नथो पहुचाए सघे पर कोशिश ज़रूर करे रहियो आहे उहो बि असांजे मुखालफ़नि सां मिली न बाबा अहिड़ी ॻाल्हि कान्हे अहिड़ी ॻाल्हि आहे तुंहिंजे पुट जो मथो ख़राब थी वियो आहे हुनखे शायदि ख़बर नाहे त मुंहिंजे ॻोठ में रही मुंहिंजी मुखालफ़त करण वारनि जी सज़ा छा थींदी आहे ऐं हा हुन गुलाम जे ख़िलाफ़ बि सत्तार सां मिली दरख़्वास्त ॾिनी आहे इन जो मतिलबु तव्हां सियासी बुनियादनि ते इंतकामी कार्रवाई करणु चाहियो था संगार मूंखे त तो में बि हरकत थी नज़र अचे ठीकु आहे तूं हुनखे कहिड़ो बि नालो ॾी पर इहो थींदो ज़रूर मां कंहिंखे बख़्श न आहियां कंदो मूंखे क़बूल आहे रईस बाबा 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 वैसे वैसे जुल्म थियो गुलामों के पुलिस बधी वई हुन ते टे केस आया अथनि ॿ खून जा हिकिड़ो ज़ोरी निकाह जो साईं साईं महिरबानी करे छॾाइजो अरे हलो
निकिरे तव्हां विझा हिन मथे में धूड़ असांखे पंहिंजी लॻी आहे हिनखे गुलामू जी कंदार जल्दी गाॾी तयारु कराए बाबा गाड़ी तैयार कराए दो पर तव्हां अकेला वञो बाबा मुंहिंजे नानी ॾाढी गुज़ारे वई आहे अरे जल्दी वञ गाॾी तयारु कराए हल सदोरी असांजूं बदुआऊं रस खे खाई वयूं आहिनि सजाद आहिनि जिते किथे कामयाबी जा जलसा करे रहियो आहे ऐं आवाम बि खेसि वॾी मोट ॾेई रही आहे अल्लाह करे सजाद कामयाब थिए इन मोए रईस मां असांजी जान छुटे ॾिसजांइ सदोरी असांजो बि हिकु ॾींहुं ईंदो हाणे वोट ॾिबो त सिर्फ़ु सजाद खे बाबा बाबा छा थियो पुटु गुलामों खे पुलिस ॿधी वई आहे छा इहा ख़बर सची आहे हाँ बाबा अधी संझा अची रही आहे हू तोखे पाण ॿुधाईंदी हाँ बाबा हू ज़ालिम पंहिंजे गुनाहनि जी सज़ा लोड़ण जे लाइ जेल हलियो वियो आहे हाणे त उनखे ज़रूर फांसी लॻंदी मुंहिंजो अल्लाह कंदो त ईअं ई थींदो रुगो वॾेरो पुठ भराई न करे अम्मा वॾेरो हुनजी पुठ भराई कॾहिं बि न कंदो छो त वॾेरे ते पाण करप्शन जो केस थियल आहे ऐं हू गिरफ़्तारी खां बचण लाइ शहर भॼी वियो आहे छा हाँ बाबा 100 सैकड़ो सच आहे मूं हेॾा ईंदे हुनखे अखियुनि सां भॼंदे ॾिठो आहे या अल्लाह तुंहिंजा लख लख एहसान आहिनि अहिड़े ज़ालिम मां असांजी जान छुटी आहे जीअं असांजो साहु सुकाए छॾियो हो हा धीअ हाणे पाण सभई गॾिजी ख़ुशियूं मल्हाईंदासीं जश्न मल्हाईंदासीं धीअ मां तुंहिंजी शादी सलीम सां कराईंदुसि पर उन ॾींहुं जंहिं ॾींहुं कोर्ट सॻोरी उन्हनि ॿिन्ही खे सज़ा ॿुधाईंदी सच बाबा हाँ कंदार बाबा जीअं गाॾी बंगले वटि पहुचे न तूं असल तकड़ में वञी ऐं चेक बुक खणी अचजांइ बाबा देरि न कजांइ छो त पुलिस असांजे पोयां आहे हींअर बि लिकी लिकी आया आहियूं बाबा पर तव्हां अकेला वञिजो अरे ॿुधो ई कोन गॾु हलंदासीं नवाज खान तव्हां पंहिंजी गिरफ़्तारी पेश कयो तव्हां हिन वक़्तु पुलिस जे घेरे में आहियो सूबेदार ही तूं छा थो चवीं हिन थाणे ते तोखे मूं ई रखायो पोइ बि रेसत जे मूं तोखे गिरफ़्तार न कयो त मुंहिंजी नौकरी जो मसइलो आहे पर रईस अगरि मूं तोखे गिरफ़्तार न कयो त मुंहिंजी नौकरी तेल थी वेंदी ही ॾिसो तव्हांजी गिरफ़्तारी जो वारंट मूं वटि मौजूदु आहे जेको मूंखे कोर्ट में ई मिलियो आहे तव्हां ते करप्शन जा केस दाख़िल आहिनि तव्हांखे कोर्ट नाहिल करार ॾेई छॾियो आहे ठीकु आहे सूबेदार साहब मां पाण हलां थो हा हाणे त रेस खे सज़ा अचणी आहे घटि में घटि 10 साल न त उमिरि क़ैद हाणे हिन बंगले जो मालिक मां आहियां ऐं नूरानी माणी सां शादी बि कंदुसि ॾिस नूरानी माणी हाणे तूं मुंहिंजी इज़त ऐं लॼ आहे थोरो मुस्कुरा सही मुंहिंजी हिन ज़िंदगीअ में बहार अची वई भाया त तूं नाराज़ आहीं हुन लाइ जो मूं तोखे कूड़ी चूड़ी वठी ॾिनियूं न हाणे मां कॾहिं बि तोसां धोखो कोन कंदुसि ठगी या दौलाम न कंदुसि
हाणे मुंहिंजी ज़िंदगी में बहार अची वई। दूल्हा शरणायूं कंहिंजी शादी आहे? ॾिसां त सही। गुलामू तो छा समझो पैसे ऐं ताक़त जी ज़ोर ते बेगुनाह न्याणियुनि खे कारो करे कोंदो रांदे ऐं तूं बची वेंदे? हा बची वेंदुसि। न बची सघंदे। बची वेंदुसि छो त मां रईस अली नवाज़ खान जो माण्हू आहियां। This time check is brought to you by मुझे भरोसा है सरसब्ज एनपी और कैन गवारा पर। सरसब्ज खादें जमीन की जान, फसल की शान। रईस अली नवाज खान। हाँ रईस अली नवाज खान जो। या ख़बर अथई तो वारो रईस अली नवाज खान किथे आ? वो हिन वक़्तु इलेक्शन खटने जश्न मल्हाए रहियो हूंदो। जीअं ई फारिग थींदो मूंखे ज़रूरु आज़ादु कराईंदो। इहो तुंहिंजो रईस अली नवाज खान पंहिंजे कारे करतूतनि जे करे इलेक्शन हाराए चुको आहे। न इहो तूं छा बकी रहियो आहीं? गुलामू इहो सच अथई। इलेक्शन सजाद खटे चुको आहे। न ईअं नथो थी सघे। ईअं ई थियो आहे। तो वारो रईस अली नवाज खान पंहिंजे कारे करतूतनि जे करे गिरफ्तार थी लाकब लॻो पियो अथई। हा गुलामू तुंहिंजे वॾेरे खे गिरफ़्तार करे ॿिए लाक में हणी आयो आहियां। तव्हां ॿई ॾोहारी पंहिंजे करतूतनि जी सज़ा लोड़ियो ऐं ॻोठ वारनि खे ख़ुशी जो जश्न मनाइण ॾियो। ऐं हा गुलामू ॿी ख़ुशख़बरी, जीअं ई कोर्ट तोखे सज़ा ॿुधाईंदी न सलीम ऐं संजा जी शादी थींदी ऐं सॼो ॻोठ जश्न मनाईंदो। अदालत सगोरी रईस अली नवाज खान ऐं गुलामू वलद खमीसे जे केस जी ॿुधणीअ खां पोइ रईस अली नवाज खान ते करप्शन साबित थियण जे करे खेस 10 साल कैद ऐं संदसि प्रॉपर्टी ज़ब्त ऐं गुलामूअ खे ॿिनि ज़ालुनि खे क़त्ल करण ऐं संजा सां ज़बरदस्ती शादी करण ते खेस सज़ाए मौत ॿुधाई वञे थी। प्यारा बारो ये हमारी मिस संजय है। हाणे असां ॿई गॾिजी अवांखे पढ़ाईंदासीं। प्यारा बारो तव्हां बि ॾाढा सुठा आहियो। कुझु ॾींहं मां सभिनीनि खां परे हुयसि पर हाणे कॾहिं बि असां हिक ॿिए खां परे न थींदासीं।